नाज़िन खानपुर महर जी यूनियन काउंसिल वाई गोटू में चेयरमैन की सीट ते अॼु नंढी चूंड थी रही है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ग़ुलाम नबी महर। जी ग़ुलाम नबी, छा तफ़सील आहिनि? जी, खानपुर में जो मीरपुर तालुके जी यूनियन काउंसिल है वाही गोटो जिते खाली थियल चेयरमैन की सीट से नंढी चूंड थी रही है, जिते टे उम्मीदवार पाण मुक़ाबलो कनि था, जंहिंमें पीपी तरफ़ां आहे ख़ालिद उर्फ़ जानी लुंड, जॾहिं त जेयू आहे जो उम्मीदवार आहे उहो मोहम्मद अमीन कडाणी आहे, ऐं टीएलपी जो उम्मीदवार आहे ज़ुल्फ़िकार शर। इन यूसी में वोटरनि जो कुल तादाद आहे 5502 आहे, जॾहिं त नव पोलिंग स्टेशन हिते क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिन मां टे पोलिंग स्टेशन उहो औरतुनि जे लाइ मख़सूस कयूं वयूं आहिनि। जॾहिं वोटिंग जे हिन वक़्तु थी रही आहे, जॾहिं त तव्हां अमन अमान जे हवाले सां सिंध पुलिस जी 391 जवाननि जी नफ़री हिते मुक़ररु कई वई आहे अमन अमान लाइ, जॾहिं त लेडीज़ पुलिस एहलकार बि इन पिणु शामिलु कया विया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हीअ नंढी चूंड थी रही आहे, इनमें 9 पोलिंग आहिनि उहे हसास करार ॾिनी वयूं आहिनि, जॾहिं त इहो वाज़े कंदो हलां त हीअ सीट आहे चेयरमैन मुश्ताक अहमद लुंड हो, जंहिंखे सरकारी नौकरी मिलण वार इस्तीफ़ा ॾेई ख़ाली कई हुई। हिन वक़्तु इलेक्शन में टे उम्मीदवार हिक ॿिए जे मदे मुक़ाबिला आहिनि, जिन में सख़्तु मुक़ाबले जी तवक़ा आहे। ज़िले इंतिज़ामिया पारां नंढी चूंड जे हवाले सां यूसी वाई वोटो में मोकल कई वई आहे। जी ग़ुलाम नबी, जी मेहरबानी।